जिते गॾु थिया आहियूं असांखे गॾु थियणो हो टाउन हॉल में ऐं असां जॾहिं निकिता आहियूं इंसाफ हाउस लाड़काणे खां त असांखे कंहिं ॿुधायो त 20-25 मिंट डिले इन में थी आहे त टाउन हॉल जेको आहे उहो न ॾिनो वियो। इंसामिया चयो त टाउन हॉल न ॾींदासीं, तव्हां ॿिए हंधि किथे कयो। मां उन्हनि खे ॿुधाइण थो चाहियां हुतां जे इंसामिया खे ऐं हिननि खे तो बाबा टाउन हॉल तो हितां जे अवाम जी मिल्कियत है, कंहिंजी ज़ाती मिल्कियत आहे कोन। हलो उनखे छॾियूं था, तव्हां पंहिंजी मिल्कियत जो अच्छा म्यूनिसिपल कमेटी में उते हाल आहे उहो ॾियूं था तव्हांखे, टाउन हॉल में न अचो उहो बि न ॾिनऊं। हीअ वॾे में वॾी बौखलाहट है नवदेरे में पीपुल्स पार्टीअ जे उन्हनि लीडरशिप जेका चवनि था, एक्चुअली उहे मुलाज़िम आहिनि पीपुल्स पार्टीअ जा। जॾहिं नवदेरो सिटी हितां जे हिकिड़े नौकर फैमिलीअ जे हथ में ॾिनो वियो आहे त उनजी सोच बि इहा हूंदी। हाणे उहे सम्झनि था त असां इमरान खान साहब जे टाइगर्स खे असां को हाल न ॾींदासीं, टाउन कमेटी न ॾींदासीं त उहे त हलिया वेंदा। अरे बाबा मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां त हीअ त असांजे PTI जी एंट्री आहे। अॼु असांजी तव्हां तंज़ीम ॾिसो 25 उहिदेदार आहिनि नवदेरो सिटी में जेके असां खया आहिनि ऐं इनशाला इहे तव्हांजी अहिड़ी निंड फिटाईंदा जो तव्हांखे पंहिंजूं जुतियूं बत न ईंदियूं, तव्हां बेफ़िक्र थी वियो। तव्हां टाउन हॉल पंहिंजा खणो, तव्हां टाउन कमेटियूं खणो, कोई इशू कोन्हे। ऐं अॼु असांखे ॾिसो ख़ालिद केॾां वियो, हीअ असांजे दोस्त आहे ख़ालिद सरदार ख़ालिद अहमद लिगारी साहब, गढ़ी ख़ुदा बख़्श भुटे जो लिगारी आहे। हिन जो वालिद साहब ॻोठ जो चङो मुड़िसो। अॼु गढ़ी ख़ुदा बख़्श जे लिगारियुनि जा चङा मुड़िस असांखे PTI में शामिल था थियनि त उहे नौकर छा कंदा PTI खे? उहो नौकर कोई कुझु नथो करे सघे। उन्हनि जो कमु हिकिड़ो आहे, छा उन्हनि ते ॻाल्हाइजे, जेके 5 किलो गोश्त बि म्यूनिसिपलिटीअ जे टीए में खां था आणनि ॾियारी उनजे पैसनि मां, उहे उते PTI जो मुक़ाबिलो कंदा हिते। अरे बाबा तव्हांजे वस जी ॻाल्हि कोन्हे। इहा बदकिस्मती आहे नवदेरे जे अवाम जी, इहा बदकिस्मती आहे असां लाड़काणे जी। जो बेनज़ीर साहिबा शहीद थी वई, भुट्टो साहब शहीद थी वियो। अॼु हितां जी वाघ जेका आहे उहा उन्हनि मालिकनि जे हथ में न आहे। अॼु बीबी फातिमा भुट्टो अॼु हिते न आहे। शायदि बीबी फातिमा भुट्टो अलाए छो थी लड़ाए। मां त उनखे दावत ॾींदुसि त अॼु बीबी फातिमा तूं अचु लाड़काणे में सियासत कर, PTI तोखे आज्ञा कंदी तूं हिते अचु त हिननि जो मुक़ाबिलो कयूं। जेके तुंहिंजे वालिद जा कातिल आहिनि, जेके तुंहिंजे पुफीअ जा कातिल आहिनि। इमरान खान जिंदाबाद, इमरान खान जिंदाबाद, आई PTI, छाई इमरान खान जिंदाबाद, सैफुल्लाह बड़ा साहब जिंदाबाद। मां फातिमा भुट्टो साहिबा खे दावत थो ॾियां, पंहिंजे पारां न, मां इहा प्राइम मिनिस्टर इमरान खान साहब जे पारां उनखे दावत थो ॾियां त अचो त लाड़काणे जे अवाम सां गॾिजी सॼी सिंध में जिदोजहद कयूं, खान साहब जा हथ मज़बूत कयूं ऐं असुल जेके तव्हां भुट्टे साहब जा वारिस हो त अवाम खे ख़बर पए। अॼु हितां जो अवाम महकूम थी चुको आहे। अॼु हितां जो सिंध जो अवाम ते कब्ज़ो थी चुको आहे। कंहिंजो कब्ज़ो थियो आहे? हिकु माफ़िया जो। माफ़िया जंहिंखे मुलाज़िम खपनि, जंहिंखे नौकर खपनि। तव्हां अचो, अॼु खां पोइ कॾहिं जिदोजहद कंदो? तव्हां त उन भुट्टे ख़ानदान जी, भुट्टे साहब जूं तव्हां पोटी आहियो जंहिंखे सॼी दुनिया इज़त बख़्शींदी हुई। मां त हिकिड़े मिस्किन जो पुटु आहियां सैफुल्लाह, मां महिनत कयां थो। अचो त गॾिजी हिननि जे ख़िलाफ़ु मुक़ाबिलो कयूं।